नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम स्वलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या ख़ातमन नबिय्यीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आऊं आहियां नात ख़्वां मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी। प्रोग्राम सलाम रमज़ान सां गॾु हाज़िर आहियां। अल्हम्दुलिल्लाह असां सां गॾु महिमान आहिनि हर रोज़ जीअं मुफ्ती डॉक्टर नजमुद्दीन अशरफ़ी ज़ीद मजदूर, जेके असांखे रमज़ान जे हवाले सां सवालात जा जवाब ॾींदा। यकीनन अव्हां जे ज़हन में सवाल हूंदा आहिनि त रमज़ान शरीफ़ बरकतुनि वारो महीनो आहे, सो आलिम दीन खां हिन सवाल जो जवाब तलब कयूं। सो अव्हां जी आसानी लाइ असां हीउ प्रोग्राम रखियो आहे ताकी अव्हां जी ज़िंदगी में जेके सवालात आहिनि ऐं अव्हां जवाब जा तलबगार आहियो, त असां हिन प्रोग्राम जे ज़रिए उन सवालनि जा जवाब मुफ्ती साहब खां वठूं ताकी असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी हिकिड़ी ख़बर पवे ऐं असां हुज़ूर जे ॾसियल तरीक़े ते अमल करे सघूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुफ्ती साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? जी मज़ा ख़ैरियत अल्हम्दुलिल्लाह। तबियत सही आहे? जी अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी, ॿीहर अव्हां टाइम इनायत फरमायो हिकु ॿिए प्रोग्राम लाइ। सो अल्लाह अव्हां ख़ुशि रखे। कीअं थो लॻे मुफ्ती साहब प्रोग्राम सलाम रमज़ान? बहितरीनु आहे। इन साण अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे जी, ऐं आसानी सां जेके मसाइल रोज़े जे मुतलिक़ सामाईन व नाज़रीन खे ईंदा उहो आराम सां जेको आहे कमेंट्स करे सघनि था, पंहिंजे सवालात जा जवाबात पंहिंजे घर वेठे हासिलु करे सघनि था पिया। ॿियो रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, बरकतनि वारो महीनो आहे, इन में मसाइल खोड़ सारा अवामुन्नास खे पेश ईंदा आहिनि। असांखे पर्सनल बि जेके आहिनि मैसेजिस वग़ैरह ईंदा आहिनि, त हीअ त प्रोग्राम डायरेक्ट जेको आहे उहो सामाईन ऐं नाज़रीन ते सोशल मीडिया जे ज़रिए मां पहुचायो था। अल्लाह तबारक व तआला मूंखे इन जी जज़ा अता फ़रमाए। अच्छा मुफ्ती साहब, सभ खां पहिरियां मूंखे इहो ॿुधाईंदा ऐं असांजे नाज़रीन खे त रोज़ो छा खे चइबो आहे? मज़हर भाई, सामाईन ऐं नाज़रीन खे आउं हीअ ॿुधाईंदो हलां त रोज़ो जेको आहे इन खे अरबी में सोम चवंदा आहिनि। सोम जी जेका लफ़्ज़ी माना आहे उहा आहे रुकिजी वञणु। रुकिजी वञणु यानी कंहिं शइ खां इंसानु रुकिजी वेंदो, उनखे लुग़वी एतबार सां रोज़ो चवंदासीं। सही। इस्तिलाह शरअ में सुबुह सादिक़ खां वठी करे ग़ुरूबी आफ़्ताब ताईं खाइणु आहे, पीअणु आहे ऐं अज़दबा जी ताल्लुक़ आहे, इन खां पंहिंजो पाण खे रोके रखण जो नालो रोज़ो आहे। लफ़्ज़ी माना ही आहे, इस्तिलाही माना ही अव्हां जे साम्हूं मां जेका अर्ज़ु कई इहा आहे। पर उन खां अलावा जेको आहे रोज़े जा जेके अल्लाह तबारक व तआला ॿिया फ़वाइद अता फ़रमाया असांखे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए, उहो ही आहे ही ज़ाहिरी त रोज़ो ही आहे, पर फ़क़ति उन सां गॾु रोज़ो इन खे न चइबो, बल्कि इन जो मक़सदु ही आहे त इंसान जे कननि जो बि रोज़ो हुजणु घुरिजे, इंसान जे अखियुनि जो रोज़ो हुजणु घुरिजे, इंसान जे ज़ुबान जो रोज़ो हुजणु घुरिजे। ग़लति जॻह ते हुनजो ग़ैर शरई जॻह ते हुनजी अखि न इस्तेमालु थिए, ग़लति ग़ैर शरई ॻाल्हियूं हुन जा कन न ॿुधनि। रोज़े जे अंदरि जेको आहे ज़ुबान मां अहिड़ा अल्फाज़ गार गंद वग़ैरह जेको आहे, हता की अगरि को ॿियो माण्हू बि अगरि अहिड़ी को लफ़्ज़ चवे थो पियो त हुनखे चई सघे थो मां रोज़े साण आहियां। अच्छा, मां रोज़े साण आहियां। त बाक़ी लुग़वी एतबार साण रोज़े जी माना कंहिं शइ खां रुकिजी वञणु आहे। इस्तिलाह जे एतबार साण खाइणु पीअणु ऐं अज़दबा जे ताल्लुक़ खां सुबुह सादिक़ खां ग़ुरूबी आफ़्ताब ताईं पंहिंजे पाण खे रोके रखण जो नालो रोज़ो आहे। अच्छा, इहो कीअं मतिलबु थी सघे थो? हिकिड़ो इंसानु कोशिशि करे थो, इंसानु ज़ाहिर ॻाल्हि आहे त उन अमल ताईं नथो पहुची सघे, इंसानु गुनाहगार आहे। कैफ़ियत इहा कीअं ठहंदी त असां इन वाक़ई जेको अल्लाह ताला जा अहकाम आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे त रुकिजी वञणु हर गुनाह खां। अमूमन ईअं हूंदो आहे त रोज़ो हूंदो आहे, पोइ बि असां उहे कलाम पंहिंजी ज़बान ते आणींदा आहियूं जेके न अचणु खपनि। इहो कीअं थी सघे थो? इन अमल खे कैफ़ियत उहा कीअं ठही सघे थी, इन बारे में थोरो ॿुधाईंदा? इन जो ताल्लुक़ तज़किया नफ़्स साण आहे। तज़किया नफ़्स, नफ़्स इंसान खे बुराइनि जो हुकुम करे थो। सही। ऐं उन जो बहितरीन इलाज रोज़ो आहे। सही। क़ुरान करीम में अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम। ए ईमान वारो, असां तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया जीअं तव्हां खां अॻिन ते रोज़ा फ़र्ज़ कयासीं। छो?
हाणे अमा जे सवाल जो जवाब अचे थो ठीक लअल्लकुम तत्तकून, इन करे तव्हां परहेज़गार बणिजो। परहेज़गार बणिजो। मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो, साहब किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़वा छा आहे? पाण इरशाद फरमायो पंहिंजे आंगुर जे इशारे सां पंहिंजे दिलि जी तरफ़, अतक़वा हा हुना अतक़वा हा हुना अतक़वा हा हुना, तक़वा हिते आहे, तक़वा हिते आहे, तक़वा आहे। अल्लाहु अकबर। हाणे तज़कियो नफ़्स जो कमु आहे गुनाह करणु। सही। हाणे उन खां असांखे नेकी करणी आहे ऐं उन जो बहितरीनु इलाजु जेको आहे उहो रोज़ो आहे। अल्लाहु अकबर। जॾहिं एतिरे टाइम ताईं सुबुह सादिक खां वठी गुरूब आफ़्ताब ताईं तव्हां हिन खे खाइण खां पीअण खां ऐं अज़दवा जे ताल्लुक़ खां रोके रखंदव, पोइ हिन जे अंदरि उहा जेके ख़्वाहिश आहे उहा घटिजी वेंदी, उहा ख़तमु थी वेंदी। मिसाल तव्हांखे मां हिकिड़ो ॾियां त ॾिसो, इंसानु आहे उनजे अंदरि को नफ़्स आहे ऐं नफ़्स त जेको नफ़्स आहे न, इहो नफ़्स जो मक़सदु गुनाह करणु आहे। सही। त नफ़्स हर जॻह ते तव्हांखे गुनाह जी तरग़ीब ॾियारींदो, जेको आहे झेड़ो झगड़ो फितना फ़साद, इहे सभु नफ़्स जे तरफ़ां आहिनि। ऐं शैतान बि जेको आहे न, उहो शैतान बि इन नफ़्स जे ई ज़रिए इंसान जे मथां हावी थिए थो। ऐं इहो जेको रोज़ो आहे न, इहो रोज़ो बहितरीनु इलाजु आहे इन नफ़्स जो। नफ़्स खे तव्हां बुखियो रखंदव, नफ़्स खे तव्हां मख़सूस टाइम लाइ उञो रखंदव, त हिन जे अंदरि उहा गुनाह करण वारी सघ घटि थींदी ऐं नेकी करण वारी सघ हुन जे अंदरि पैदा थींदी। पोइ अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला इन रोज़नि खे असांजे मथां फ़र्ज़ु करार ॾिनो, जीअं असांखे तज़किया नफ़्स हासिलु थिए ऐं असां हिन नफ़्स खां जेको आहे उहो नेकी वारा कमु वठूं। तव्हां ॾिसंदा हूंदो रमज़ान शरीफ़ जे महीने में मसाजिद तव्हांखे भरियल नज़र ईंदो, छाकाणि त शैताननि खे बंदि कयो थो वञे, क़ैद कयो थो वञे। बाक़ी इंसान जो नफ़्स बचो, हुनखे रोज़े सां तव्हां तज़कियो करे रहिया हूंदा। इन करे तव्हांजी दिलि जेका आहे उहा ज़्यादा माइल हूंदी आहे इबादतुनि ॾे। ऐं बक़ाया जेके 11 महीना आहिनि उहो बि इन करे त जॾहिं हिन महीने में हिन जे अंदरि इहा आदत पैदा थी वेंदी, त पोइ हाणे तव्हांखे अॻिते हिनखे छुड़वाग न आहे छॾिणो, बल्कि हिनखे तव्हां शरीयत मुतारा जे लाइन तर करिणो आहे। ऐं उहे कम करणा आहिनि जेके शरीयत मुतारा जे अंदरि जाइज़ आहिनि, जेके अल्लाह हलाल कयो उहे करणा, जेके रब हराम कयो उन जे मथां हराम करणा। सिर्फ़ु रमज़ान में न आहे, सिर्फ़ु रमज़ान में न आहे, पूरी मुबारक ज़िंदगी जेका उन इंसान जी आहे भलारे जी, त उहा पूरी ज़िंदगी मतिलबु उन अमल करणो आहे। जी बिल्कुलु। रमज़ान जा महीने में रोज़ा त सिर्फ़ु फ़र्ज़ आहे, मगर उन खां अलावा बि नफ़ली रोज़नि जे लाइ पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन बेशुमार फ़ज़ीलतूं अता फ़रमाए। शवाल महीनो अचे थो, उन लाइ पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेको आहे उन जी तरग़ीब ॾियारी आहे। उन खां अलावा 9 मुहर्रम आहे, 10 मुहर्रम आहे, उन खां अलावा 15 शाबान आहे। शाबान जे महीने में पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़्यादा खां ज़्यादा रोज़ा रखंदा हुआ। अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा सादिक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा रिवायत आहे त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रमज़ान खां अलावा ॿिए महीने में अगरि वधि खां वधि रोज़ा रखंदा हुआ त शाबानुल मुअज़्ज़म जे महीने में रोज़ा रखंदा हुआ। त असुल मक़सदु रोज़े जो जेको आहे उहो तक़वा आहे ऐं तज़किया नफ़्स आहे। ऐं उहा तक़वा हासिलु थींदी रोज़े सां। त क़ुरान करीम में ख़ुदि अल्लाह फरमाए लअल्लकुम तत्तकून, इन करे तव्हां परहेज़गार बणिजो। त परहेज़गारी असां ॿिए हंधि न ॻोल्हियूं, बल्कि परहेज़गारी असांखे रोज़े में मिलण वारी आहे। बाक़ी जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला सॼे साल जा रोज़ा बि अगरि फ़र्ज़ु करे हा त असां सॼे साल जा रोज़ा रखूं हा, मगर अल्लाह तबारक व तआला उम्मत पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उम्मत जे मथां आसानी फरमाई आहे, मुश्किल न फरमाई आहे। त हिकिड़े महीने जा सिर्फ़ु रमज़ान महीने जा रोज़ा अल्लाह ताला असांजे मथां फ़र्ज़ु कराया ऐं उनजो असुल मक़सद जेको आहे तक़वा ऐं परहेज़। सुभान अल्लाह। अच्छा मुफ्ती साहब, इहो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोम विसाल रखणु फरमाईंदा हुआ, इन जे बारे में थोरो असांजे नाज़रीन सोम विसाल छा आहे? जी नाज़रीन खे मज़हर भाई मां ॿुधाईंदो हलां त जेको सोम विसाल आहे, जी सभ खां पहिरियों इहो सम्झो सोम विसाल चइबो छा खे? छा खे चइबो? सोम विसाल अहिड़ो रोज़ो आहे जंहिंमें विदाउट एनी गैप कंटिन्यूअसली रोज़ो हूंदो आहे, यानी न सहरी न अफ़्तार। अल्लाहु अकबर। न रोज़े रखण में कुझु खाइणो हूंदो आहे, न रोज़े छोड़ण में कुझु खाइणो हूंदो आहे। विदाउट एनी गैप कंटिन्यूअसली तव्हांखे रोज़ो रखणो हूंदो आहे। इहो रोज़ो उम्मत जे मथां कोन्हे, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहो रोज़ो रखियो। सुभान अल्लाह। जॾहिं मदीने वारा घोट न सहरी में खाइनि न अफ़्तार में खाइनि, त सहाबा किराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन त रुॻो मदीने वारे घोट खे तकींदा रहंदा हुआ, उनजा अमल ॾिसंदा रहंदा हुआ। त साईं जो सोम विसाल रखणु शुरू कयो, यानी अहिड़ो रोज़ो रखणु शुरू कयो जंहिंमें न अफ़्तारी कनि पिया न सहरी पिया कनि। त सहाबा किराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन बि पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिसी करे सोम विसाल रखणु शुरू कयो। यानी मूंखे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि आहे, यानी हुज़ूर अलैहिस्सलाम आम बशर न आहिनि, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेको इफ़्तारी अल्लाह तबारक व तआला पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां वही नाज़िल फरमाई। मदीने वारा घोट बेमिसल बशर आहे, आम बशर न आहे।
बेमिसल अफ़ज़लुल बशर। उन्हनि जो अफ़ज़लुल बशर बेमिसल बशर, उन्हनि जो को न उन्हनि जहिड़ो थियो आहे न को उन्हनि जहिड़ो थींदो। सुभान अल्लाह। त सौम्य विसाल जी ॻाल्हि मां कंप्लीट कंदो हलां त जॾहिं सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन ॾिठो त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़ो रोज़ो रखनि था त विदाउट एनी गैप जेको आहे कंटिन्यूसली रोज़ो था रखनि पिया, न सहरी में खाइनि था न अफ़्तारी में खाइनि था, त हुन बि न सहरी में खाइणु शुरू खाधो न अफ़्तारी में खाधो। त हाणे जॾहिं सहरी ऐं अफ़्तारी में न खाधो त उन्हनि जे जिस्मनि में कमज़ोरी अची वई। जे पहिरियां मां अर्ज़ु कयो सामीन नाज़रीन खे त नफ़्स जो मक़सदु असुलु मक़सदु छा आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो खाइणु आहे, पीअणु आहे, उन सां उनखे तक़वा, उन खां उनखे ताक़त हासिलु थिए थी। ऐं जेका तज़कियो आहे उनजो उबतड़ आहे, उहो उनजे लाइ बुख आहे, ख़ामोशी आहे, नज़र खे झुकाइणु आहे, कन खे ग़ैर शरई शयुनि खां बचाइणु आहे। त हाणे अहिड़े तरीक़े सां इहे शयूं उन जे लाइ उबतड़ आहिनि। जेकॾहिं असां जिस्म खे खाधो खुराक ॾींदासीं ताक़त वठंदो, अगरि मानी खाराईंदासीं घणी, ऐं ॾिसो मुर्गनि ग़िज़ाऊं माण्हू खाइनि था, उहे फिटी थी वञनि था, वज़न वधी वञनि था। जेकॾहिं कंहिं माण्हू जो तव्हां खाधो बंदि कयो त कमज़ोर थी वेंदो। त यानी जिस्म इंसानी बशरी तक़ाज़ा जे एतबार सां जेके जिस्म जे मथां असरात ज़ाहिर थियनि था, सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन मथां उहे असरात ज़ाहिर थिया। जॾहिं उन खाइणु पीअणु छॾे ॾिनो सौम्य विसाल में त कमज़ोर थी विया। बाद सहाबा किराम त मस्जिद में अचणु घटिजी विया, जॾहिं त हुज़ूर अलैहिस्सलाम ते इहे आसार ज़ाहिर न थिया, उहे अचनि पिया, न खाइनि पिया न पीअनि पिया, उन खां बाद अचनि बि पिया वञनि पिया। त मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो छा थी वियो आहे, जमात जे अंदरि माण्हू छो घटिजी विया? त साहब अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह मां सौम्य विसाल रखणु शुरू कयो, सहाबा किराम बि सौम्य विसाल रखणु शुरू कयो। जॾहिं सहाबा किराम सौम्य विसाल रखणु कमज़ोर थी विया आहिनि, अचण जहिड़ा न आहिनि, पाण फरमायूं घुरायो। जॾहिं उहे आया त मदीने वारे घोट इरशाद फरमायो अय्युकुम मिस्ली, सुभान अल्लाह, छा तव्हीं मूं वांगुरु आहियो? न, तव्हां अल्लाह जा रसूल आहियो। पाण फरमायो असां जॾहिं आराम कंदा आहियूं त अल्लाह असांखे खाराए पीआरे छॾींदो आहे। तव्हां इफ़्तारी बि कयो, तव्हां सहरी बि कयो, त इहो सौम्य विसाल जेको आहे उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, उहो उम्मत जे लाइ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जीअं तव्हां माशाअल्लाह हुज़ूर अलैहिस्सलाम जे सौम्य विसाल जे बारे में ॿुधायो, ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम बेमिसाल आहिनि, त दिलि चवे थी त मां बि हुज़ूर अलैहिस्सलाम जी शान में मुबारक हुस्न ते कलाम पढ़ां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे, हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे, झलक महबूब जी आहे मथे मथे, लखे चंड गॾ कज भली मैदान में अच, लखे चंड गॾ कज भली मैदान में अच, पिरीअ खे सभु उहे पुॼंदा किथे किथे, हसीननि जो हुस्न। ओ दुनिया में को अहिड़ो चेहरो अञा आयो न आहे, ख़ुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई न आहे, ख़ुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई न आहे। ओ दुनिया में को अहिड़ो चेहरो अञा आयो न आहे, ख़ुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई न आहे, ख़ुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई न आहे। न ठाहींदो ख़ुदा न चाहींदो ख़ुदा, न ठाहींदो ख़ुदा न चाहींदो ख़ुदा, पुनल जहिड़ो जाचे आ किथे किथे, हसीननि जो हुस्न। ओ ॾिसो थुड़ खजीअ जो कीहूं करे पियो, आका जे अॻियां सुॾका भरे पियो, आका जे अॻियां
पीरी मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे पीरी मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजां हर वक्त मां तो सां कठे कठे हसीनन जो हुस्न ओ भला भगतू जा आहिनि हाकिम फ़कीर एॾो ख़ुशि न होदा दुनिया जा अमीर एॾो ख़ुशि न होदा दुनिया जा अमीर ओ भला भगतू जा आहिनि हाकिम फ़कीर एॾो ख़ुशि न होदा दुनिया जा अमीर सना पढ़ंदो तुर नात लिखंदो तुर सना पढ़ंदो तुर नात लिखंदो तुर ख़ुदा जन्नत ॾींदो तोखे सॾे सॾे हसीनन जो हुस्न। अच्छा मुफ्ती साहब हिकिड़ो ॿियो बि सुवालु आहे सहाबा किराम अलैहिम रिदवान जो मामूलात कीअं हूंदो रमज़ान शरीफ़ में उन्हनि जो छा मामूलात हूंदा या रमज़ान खां पहिरियां रमज़ान जे हवाले सां कहिड़ी तयारियूं कंदा इन जे बारे में मज़हर भाई पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन त मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जन सॼो ॾींहुं तकींदा हुआ जीअं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां घड़ी पल बि परे कान थींदा हुआ। अल्लाहु अकबर। जॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो हुओ त इबादत जे अंदरि अञा ज़्यादती फ़रमाईंदा हुआ पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बि ज़्यादती फ़रमाईंदा हुआ त सहाबा किराम बि मदीने वारे घोट खे ॾिसी ऐं ज़्यादा अमल कंदा हुआ हता कि क़याम लैल फ़रमाईंदा हुआ सॼी सॼी राति इबादत फ़रमाईंदा हुआ पंहिंजे बिस्तरे मुबारक खे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वेड़े रखी छॾींदा हुआ सहाबा किराम अहिड़े तरीक़े सां सुबुह फ़रमाईंदा हुआ अहिड़े तरीक़े सां सुबुह फ़रमाईंदा हुआ जो उन्हनि जा वार मुबारक विखिरियल हूंदा अखियूं मुबारक ॻाढ़ियूं लॻी पयूं हूंदियूं सॼी राति सजदनि जे अंदरि सॼी राति क़यामनि जे अंदरि उहे अल्लाह तबारक व ताला जे इबादत जे अंदरि उहे गुज़ारींदा हुआ। मूंखे यादि अचे थो त हिकु दफ़े हिकिड़ी जंग जे अंदरि सहाबा किराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन विया सख़्तु गर्मी जा ॾियारा सख़्तु गर्मी जा ॾियारा तेज़ तपिश हुई हता कि एतिरे ताईं हदीस पाक में ईंदो आहे त सहाबा किराम मां बाज़ जेके आहिनि उहे उस खां बचण लाइ पंहिंजे हथनि खे छांव बणाइनि पिया यानी एतिरी उन में बि जिहाद जे आलम में बि अहिड़े आलम में बि पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा रोज़े साण हुआ हता कि किताबनि जा ईंदो आहे मौलाए काइनात मौलाए मुश्किल कुशा करमल्लाहुल वजहुल करीम अम्मा ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जे बारे में त उन्हनि हिकु दफ़े रोज़ो रखियो जॾहिं इफ़्तारी जो टाइम थियो ऐं खाधो मुबारक खे पचायो त ॿाहिरां अची करे हिकिड़े सदा लॻाई अल्लाह तबारक व ताला जे नाले ते उहो खाधो जेको अफ़्तारी वारो हुओ उहो खाधो सॼो अल्लाह जे राह में हुनखे ॾेई छॾियऊं पाण अहिड़े मुफ्ती साहब इहो वॾो अमल आहे त इहो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे घराणे जो अमल आहे हता कि वरी मज़हर में मां हीअ बि ॿुधाईंदो हलां सामीन ऐं नाज़रीन खे वरी ॿियो ॾहाड़ो थियो आहे वरी साॻे तरीक़े सां रोज़ो आहे साॻे तरीक़े सां उहो खाधो पचायो वियो साॻे तरीक़े सां रखियो वियो आहे साॻे तरीक़े सां वरी साहिल अची सदा ईअं ॿिए ॾींहं बि खाधो हता कि अहिड़े तरीक़े सां वरी टे ॾींहं बि वाक़ियो थियो ऐं अहिड़े तरीक़े सां वरी टे ॾींहं बि जेको आहे उहो साहिल आयो आहे टे ॾींहं बि उहो ॾेई छॾियो आहे अल्लाह तबारक व ताला जो सारा बयानु फ़रमायो इहो अमल हो मदीने वारे घोट जे सहाबा जो इहो अमल हो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे घराणे जो सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह जी नाज़रीन अवां ॿुधो त हुज़ूर अलैहिस्सलाम ऐं उन जा सहाबा किराम कीअं रोज़ो रखंदा हुया ऐं रोज़े जे मुतालिक़ असांजे मुफ्ती साहब तमामु बहितरीन अंदाज़ में असांखे हिकु बयान जी सूरत में ॿुधायो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह पाक असां सभिनी खे रमज़ान जा रोज़ा नसीब फ़रमाए ऐं असांखे हुज़ूर अलैहिस्सलाम जे ॾिसियल अहकाम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशाअल्लाह ॿिए के प्रोग्राम में असांजे मुफ्ती साहब खे तकलीफ़ ॾींदासीं ऐं असां सां मुख़्तलिफ़ नातख़्वां बि गॾु हूंदा। पंहिंजे मेज़बान नातख़्वां मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी ऐं इंचार्ज प्रोग्राम जनाब एजाज़ अली मेमर साहब ऐं डॉक्टर मुफ्ती नजमुद्दीन अशरीफ़ साहब खे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।